आम ख़बर अवं पहुचाईंदा हलूं वर्कशॉप में, जिथे कयूमाबाद में कणक के दिरे के बाहि लगी वही है। बाहि लगण सबब 200 मण कणक सड़ी रख थी वही है। ख़बर अवं पहुचाई पिया वर्कशॉप में, जिथे कयूमाबाद में कणक के दिरे के बाहि लगी वही है। बाहि लगण सबब 200 मण कणक सड़ी रख थी वही है। तफ़सील मालूम कंदासीं वर्कशॉप में सागरदीन मोहम्मद खान जी। सागरदीन मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी सागरदीन मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? सागरदीन मोहम्मद, आगाह कजो, कणक के दिरे के बाहि लगी वही है। जी बिल्कुल, वर्कशॉप के वेझो जो परवेज जट नामी ज़मींदार के कणक के दिरे के बाहि लगी है, जिनके सबब तकरीबन 3 खां 4 एकड़ कणक जेके मुकम्मल तौर ते डेरे में गतियल वो सड़ी वियो आहे। फायर ब्रिगेड न पहुचण जे करे इलाही सारो नुक़सान थी वियो आहे। उते मुतासिरीन जेके उन्हनि चयो त भई जेको बाहि लगी असां फायर ब्रिगेड की गाड़ी के अमले के आगाह भी कयो, लेकिन न पहुतिया, इलाही सारो नुक़सान थियो आहे। जी ठीक है सागर, वही मेहरबानी तफ़सील का आगाह करण लाइ।